नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी में ख़बर ॾींदा हलूं तो सिंधड़ी लॻ 12 मेल स्टाफ वेजो करबला जे शहीदन जी याद में बाहि जो मातम कयो वियो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसार शहीदन जी याद खे ताज़ो रखंदे 12 मेल स्टाफ वेजो बाहि जो मातम थियो है, जंहिंमें मोमिनन वॾे अंग में शिरकत कई है। इन मौक़े ते मौलवी ख़िताब कंदे चयो है त करबला जो वाक़ियो न रुगो दीन जी बका जो सबब बणियो है पर इंसानियत जो दर्स पिण ॾिए थो। हिन चयो त इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में पंहिंजे प्यारनि ऐं पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई दुनिया वारनि खे ॿुधायो आहे त हक़ ऐं सच जी वाट ते अटल थी बीह वञो, इन लाइ अव्हां खे केतिरी बि कुर्बानी छो न ॾियणी पवे। हिन चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में अज़ीम कुर्बानी ॾेई शरीयत जी बका कंदे रिश्तनि जो तक़दस बार रखियो आहे ऐं इस्लाम जी अज़मत जो झंडो बुलंद करे वियो, जेको काइनात जे ॻोल्हे ताईं ता क़यामत ताईं बुलंद रहंदो। इंशाअल्लाह बहितरीन इंतज़ाम हुयो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़नि जी आज़ादारी जो प्रोग्राम आहे, उन्हनि जे ग़मनि जी हीअ जेका मजलिस आहे सभिनि खे इंशाअल्लाह ताला इहा शइ करणु घुरिजे। ऐं ॿियो ॾाढी ॿुधाई भाउ मासूम अली वारनि त काफ़ी अरसे खां वठी तक़रीबन घणा साल ॿुधाया, तक़रीबन 26 सालनि खां वठी इहो जेको सिलसिलो आहे, मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं हिन में शिरकत करणु घुरिजे सभिनी दोस्तनि खे। प्रोग्राम 27 सालनि खां थिए पियो। हीउ प्रोग्राम में जेके बि असां अहले तशरीह शिया जेके बि आहिनि तक़रीबन हिन भाउ जे मातम में अचनि था ऐं कुझु बि कोन पियो थिए। बाक़ाइदे हर मुंहिंजा भाइटा ऐं पाण ख़ुदि हिन भाउ जे मातम में हलंदा आहियूं, घुमंदा आहियूं हिते। ऐं 27 सालनि खां प्रोग्राम थींदो अचे पियो ऐं जेको प्रोग्राम हीअ एजाज़ कानियूं ऐं मासूम कानियूं ऐं टोटल ॿिया बि कान्या कराईंदा अचनि था। हीउ प्रोग्राम जेको थींदो रहे थो, हीउ प्रोग्राम बहितरीन ऐं अल्हम्दुलिल्लाह अहले तशरीह जा जेके शिया आहिनि उहे बाक़ाइदे कनि था ऐं हिन में को बि अहिड़ो को मसइलो या मसाइल कुझु बि कोन्हे। मौला जा अज़ादार आहिनि ऐं सभु अज़ादार हिन में गिणूं था, कुझु बि को बि अहिड़ो नुक़सानु या को कुझु बि कोन्हे। पहिरियों त शुक्रगुज़ार आहियां हिन मीडिया जे दोस्तनि जा, ख़ुसूसन अवामी न्यूज़ चैनल वारनि जा, ॿिया जेके काफ़ी मीडिया वारा आयल आहिनि। हिन प्रोग्राम खे उजागर करण जे लाइ हिननि जी हिकिड़ी कोशिशि आहे, साराह जोगी आहे। ऐं हीउ प्रोग्राम 27-28 सालनि खां पुराणो प्रोग्राम आहे। मातम खंदक ऐं अज़ादारी काफ़ी जयद उलमा हिन में मजलिस अज़ा खे मुसलसल ख़िताब कंदा रहनि था ऐं अज़ादारी जे हवाले सां नोहा ख़ानी पाकिस्तान जा नामवर नोहा ख़ान ऐं सिंध जूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां खिपरो खां वेंदे हेॾा उमरकोट खां जुडो हिन टंडो अलायार मीरपुखास जूं भर पासे जूं तक़रीबन काफ़ी अंजुमनूं हिन में अचनि थियूं हिन प्रोग्राम में। ऐं गॾोगॾु आख़िर में ज़ंजीर ज़नी बि थींदी आहे हर साल वांगुरु। हिन साल बाहि जो मातम बि 27 सालनि खां थिए पियो। क़िबला सैयद इस्माइल शाह ऐं उनजे फर्ज़ंदान ऐं उनजे भाइटियुनि जी निगरानी में ऐं हीअ जेके मुतवली आहिनि डॉक्टर एजाज़ ऐं मास्टर लौंग ऐं असां आहियूं। उन हालांकि असांजे बस जी त ॻाल्हि न आहे, हीउ कमु जेको आहे मोहम्मद वाले मोहम्मद जे तरफ़ां आहे। अहले सुन्नत जा बिरादरान वॾी तादाद में शिरकत कंदा आहिनि, ख़ुसूसी तौर ते नज़र ऐं जेका आहे बास ईंदा आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह इमाम जे तवसुल सां, इमाम हुसैन जी उन करबला जी कुर्बानी जे तवसुल सां उन्हनि जी नज़र ऐं उहा बास उम्मीदूं पूरियूं थींदियूं आहिनि। उहे वरी हर साल हिते ईंदा आहिनि वॾे जोश ख़ुरूश सां। करबला तो है ना मेरी ज़बां पे अली अली है, मुझे भी माँ की दुआ तो है ना, तुझे अली से नहीं मोहब्बत सज़ा तो है ना। सलाम हर मातमी की माँ पर जिसने हला ज़्यादा जना तो है ना। नुसैरियों का नहीं खुदा वो अली का रुतबा जुदा तो है ना। चलो मजाजी मानता हूँ वो फातिमा का खुदा तो है ना। तमामु घणो नियत शुक्रगुज़ार आहियां अवामी न्यूज़ वारनि जो, जेके असांजे ॻोठ हाजी दोदो कानियो में जेको डेज़र्ट एरिया ॿाराड़ी में आहे, उतां हली अची ही इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको काफ़िलो आहे, जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंहिं पंहिंजे नाने जो दीन बचायो ऐं उन दीन के बचाइण जे लाइ हुन पंहिंजूं कुर्बानियूं ॾिनियूं, उन जी यादि जे लाइ असां हे सालाना जेको मजलिस कंदा आहियूं 14 मुहर्रम हराम ते। अॼु असांखे 27-28 ही जलसो आहे ऐं इंशाअल्लाह ताला ही खंदक जो मातम बि असां हर साल कंदा रहंदा आहियूं। इन अमर ऐं नही जे सिलसिले में हुनखे यज़ीद मलाउन क़तल करायो आहे, हुनजे माना ख़ानदान खे तमामु इलाही नुक़सानु रसाई।
असां उन हज़रत मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम शुहदा करबला यादि में ही मातम में खंदक भी कराईंदा आहियूं, मजलिस अज़ाब बर्पा कंदा आहियूं। ऐं दुनिया जी हिकिड़ो असां वटि आहे, दुनिया जी हर कुंड कुड़छ में मोह मोहरम जो चंड चढ़ंदो आहे त करबला बर्पा थींदी आहे। अहिड़े हिसाब सां असांजे नंढड़े ॻोठ में हर साल 14 मोहरम अलाराम ते असां हीअ नंढिड़ो प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। ऐं हीअ बि हक़ीक़त में हिकिड़ो खंदक जो मातम बि आहे, इहो बि असांजे लाइ सबक़ु आहे। यानी मौला हुसैन अलैहिस्सलाम हक़ ते हुआ, हक़ के बा भी वेझो न ईंदी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।